भाई अदो मिठन किथे आए? हू चवे पियो त मां ज़मीन ते वञा थो। जॾहिं आ दोरादन रोके वियो त पोइ खे ज़मीन ते वञण जी कहिड़ी ज़रूरत हुई? तव्हांजो वॾो भाउ जंहिं बि कम खां तव्हांखे रोकींदो आहे तव्हां त उहो ई कंदा आहियो। भाई दुश्मन वते दात वञी तार में ई वते तो कहिड़ो घुमंदो? कादे छोड़ा दवाई में लगो पियो। चाचा मिठन वियल आहे ज़मीन तरफ़। अरे मिठन ज़मीन ते आए तो पोइ छा थी पियो? चाचा दुश्मन वतन था असांजे ॻोठ ॿाहिरां लमारा ॾींदा ऐं तूं तो चईं त छा थी पियो? दुश्मन में एतिरो दम आहे जो असांजे ॻोठ ॿाहिरां अची हमलो कनि। चाचा इहे उहे दुश्मन आहिनि जेके असांजे उताग में घिड़ी ऐं तोखे पादर हणी विया। बस हाणे ठहको न थी। उन वक़्तु मुंहिंजे हथ में हथियार न हुयो। जेकॾहिं तव्हां मूंखे ॿुधाए वञो आहे न उते अचां पर दुश्मन के ॻोठ में भी दाख़िल न थे ना। चाचा फायरिंग पे हले अल्लाह खैर करे। यो आवाज़ मां भी ॿुधां थो। हल ॿाहिरि हलूं था। ठीक है दादा। अचियो टपाड़ जेठा हाणे ख़बर पवंदी उठ खे त उन जो कद केतिरो थींदो आहे। मिठन वो था मिठन। ओ छोरा मिठन किथे ही? ओ बा मिठन मां समझा थो तो छोरो गोली थी घर पहुतो वञे। चाचा जांच कर अञा जांच कर किथे आ मिठन ज़ख्मी त नाहे? दुश्मन वापस मोटी विया। जेकॾहिं मिठन ज़ख्मी हुजे तो पाण खे हित मिले आ पुट। चाचा तो दुश्मन खे सुञातो तू केरु आ? न पुट मां पहिरियों चक्कर ॾिसां पियो। हलल मिठन खे ॻोल्हियो। मिठन अम्मा ॿाहिरि वॾी फायरिंग आहे। अलाह ख़ैर करे को नुक़सान न थी पए। अम्मा जेकॾहिं न दुश्मन अची तोरे पीउ खे पूरो करे था वञनि न त ॾाढो भलो थी पवंदो। हिन घर तां बि ॾमर लही पवंदो ऐं हिन सॼे ॻोठ तां बि ॾमर लही वेंदो। अम्मा मां त बाबा खे बददुआ नथी ॾेई सघां। असां भले केतिरियूं बि बददुआऊं कयूं पर हिननि ते असरु कोन थींदो। सबको पंहिंजी ज़िंदगी ॾुखी या सुखी अम्मा गुज़ारे वेंदो। अम्मा ॻाल्हि ॾुखनि या सुखनि जी न आहे। जेकॾहिं न पंहिंजे घर जा मर्द जी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾनि त कोई वीचारी औरतूं काॾे वञनि? हुननि जी ज़ुबान मां बददुआ खां सवाइ ॿियो छा निकिरंदो? चाचा हित बि न आहे। केर बाबा हित कोने कंहिंखे था ॻोल्हियो? अरे तो मिठन खे ॾिठो? छा थियो आहे मिठन खे? मरी वियो छा? खैर घुर किथे ज़बान काकड़े मां वठे न छॾियां। अब्बा मां बि पुछां थो तो मां ईअं थोरी थो चवां त मिठन मरी वियो। बात न आन जुमा हल ठारा हली घर था ॾिसूं। हाँ हलो मां बि तव्हांजी मदद कयां थो मिठन खे ॻोल्हण जे लाइ। हलो हल जुमा हल। मिठन ख़बर नथी पए त इहो असांजे हथनि में बची कीअं निकितो। हाशिम निभागो गोलीअ जी स्पीड खां बि तेज़ पियो वञे। बसि हाशिम जो धक ई हिकु मुड़ुसु पटी ते पूरो। हे पहिरियों वाहिद शख़्स आहे जेको हाशिम जी गोली खां बची निकितो आहे। हाशिम हाणे त होशियार थी विया हूंदा। कुझु ॾींहं असांखे पासीरो थियणो पवंदो। कोन थींदासीं पासीरा मिठल न त इन रहिस जो असांजे मथां भरोसो ई ख़तमु थी वेंदो। हाशिम छा थो सम्झी?
हाणे उहे असांखे ॿीहर थींदा। घर जी कुंड में कोन लिकी वेंदा, ॿाहिरि ज़रूरु निकिरंदा। पाण खे उन्हनि जो इंतज़ारु करणो पवंदो। भॼाई भॼाई ते अधु मिठण आयो? न दा हिते त कोन आयो आहे। थारा अच मत असांजे घर आयो हुजे। थियो छा आहे? हा तव्हां हलो हलो, मां अचां थो। ओ चा मलूक, ठीकु आहे न? हलो हलो, मां अचां थो। ही तोखे छा ॿुधाईंदा, तोखे मां थो ॿुधायां, ऐं थोरी कचहरी बि कयूं था। छा चई मुआ? चाची नाराज़ न थी, तोखे घर जो कमकार कराईंदुसि, बुह मलराईंदुसि, थाम धोराईंदुसि, बुहारो बि ॾींदुसि, ऐं रुॻो हिकिड़े वेले जी मानी खाराईंदा। थियो छा आहे? सिर्फ़ मूंखे इहो ॿुधाए। चवनि था त मिठण पूरो थी वियो। ही ॿियनि खे पूरो कंदा, पाण पूरा कोन थींदा। तूं बि मूं वांगुरु हिन ते सड़ी पई। छा? कुझु न चाची, मूं चयोमांइ त घर जो कमु कराए वठां। दहशतगर्दी बंद कयो, ये दहशतगर्दी बंद कयो, ये पुलिस गर्दी बंद कयो, ये दहशतगर्दी बंद कयो, और दादागिरी बंद कयो, ये पुलिस की बंद कयो। ये जेके कानून जा रखवाला आहिनि, वो कानून जी रखवाली करण जे बजाए हिते जेको आहे सो दहशतगर्दी वारो जेको हिननि किरदारु अदा कयो आहे, हिते असांजा रोज़ माण्हू मारिया पिया वञनि, असांखे को बि इंसाफ़ न पियो मिले। सदाई जेको आहिनि पके था जेको आहिनि दाड़ियल जेके आहिनि असांजा जेको आहिनि मिसकिन खणी वञी कचे में रखनि था, ऐं पुलिस उन्हनि जो पोइ नथी रहे। हा ॾिसो पिया त ही पंहिंजे एरिया में हर रोज़ जेका आहे ठुर वग़ैरह थिए थी, मगर हिननि खे जेसि ताईं कमीशन नथी मिले एसि ताईं ही ॿाहिरि नथा निकिरनि। ही सिर्फ़ु मज़लूम जेके माण्हू आहिनि उन्हनि ते सितम करण जे लाइ आहे। असां अमुन जा साफ़ी आहियूं, असांखे अमुन खपे, नाइलनि जे वजह को बेगुनाह में माण्हू खणनि था डेली। ये दहशतगर्दी बंद कयो, ये पुलिस गर्दी बंद कयो, ये पुलिस गर्दी बंद कयो। बाबा छोकिरनि धरणो रिकॉर्ड करायो आहे। पुलिस खिलाफ़ धरणो आहे, इन करे उन्हनि खे का बि कवरेज न मिलंदी, पर पोइ बि इन ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारण असांजो हक़ बणिजे थो। ॿियो जेकॾहिं असां कुझु नथा करे सघूं त घटि में घटि असां सां थियल नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराए सघूं था। जेकॾहिं असां ईअं ई ख़ामोश रहियासीं न त पोइ ज़फ़र जे ॿिया बि बेगुनाह साथी मारिया वेंदा। इन करे इहो सिलसिलो हाणे कॾहिं बि बंदि न थियणु घुरिजे। बाबा ककर रिज़र्वर आया है। ठीकु आहे सुल्तान, तूं वञी उन्हनि खे विहार, मां अचां थो। जी बाबा। हैदर, छोकिरनि खे इतला करे छॾ त उहो पूरो मंदो आहे। हाज़िर बाबा। मुराद तो पंहिंजी मौत की दावत ॾिनी आहे। मौत खे केर कंहिंजो मौत बणबो, इहा ख़बर तोखे इते जो इते पइजी वेंदी। मंसूर खान, तूं मुराद सां गॾिजी करे जेको असां सां धोखो कयो आहे न, अॻियूं ग़लतियूं त तोखे माफ़ करे छॾींदासीं, पर इहा ग़लती तोखे कॾहिं माफ़ न कंदासीं। मूं त को बि धोखो न कयो हसन। हिकु तरफ़ तव्हां हिते ज़िद ते हुयो ऐं ॿी तरफ़ मुराद। मूं त अजायो रत वहाइण खां रोकियो आहे सन। जेकॾहिं तूं इहो उते ई ॿुधाए छॾे हा त मुराद जी भेण ऐं मुंहिंजी निकाह बदल ज़ाल खे सोडल भॼाए वियो आहे त ऐं पोइ असां बि उन जो साथ ॾियूं ऐं गॾिजी उन कमीने जी ॻोल्हा कयूं आहे जे पंहिंजे घर जी इज़त खे बि न बख़्शो। छा तोखे पूरी पक आहे त सोडल मुराद जी भेण खे भॼायो आहे? थी सघे थो त मुराद पंहिंजी भेण खे सोडल सां गॾु पाण मोकिलियो हुजे। असां ॿार न आहियूं मंसूर खान,
जो तूं अञा ई असांखे बेवकूफ़ बणाईंदे। मुराद एतिरो बि कमज़ोर न आहे जो असां खां बचण जे लाइ पंहिंजी भेण खे ॿिए सां रवानो कंदो। जॾहिं मुराद पंहिंजी भेण खे घर में महफ़ूज़ नथो रखी सघे त पोइ इहो क़दम छो खणे आहे, जंहिंसां मुराद जी इज़त जी बदनामी जो सबबु बणिजे आहे। जेकॾहिं तव्हां सम्झो था त मुराद जी भेण खे सोढल भॼाए वियो आहे, पोइ त मूं सही कयो आहे न ककर त तव्हांजी भेण तव्हांजे हवाले कई आहे। हाणे तूं मुराद जी भेण खे तलाक ॾेई छॾ ऐं होॾां अली खान तव्हांजी भेण खे तलाक ॾेई छॾींदो। घटि में घटि असां मर्दनि जी ॿारियल दुश्मनीअ में मासूम नियाणियूं त कोन सड़कजो। मां तुंहिंजी फितरत खां चङी तरह वाक़ुफ़ आहियां मंसूर खान। तूं छा सम्झी थो त असां पंहिंजी छोकिरियुनि जी तलाक कराए करे पूंज जो रिश्तो तोखे ॾींदासीं? इहो ख़्यालु पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां कढी छॾ मंसूर खान। असां पंहिंजी छोरी खे ज़िंदा ज़मीन में दफ़न करे छॾींदासीं, संग तोखे कॾहिं बि न ॾींदासीं। अखि सां ॾिठो आहे इहो मुराद ऐं पीअ अलाए टे माउ खे अचो घर ठाहियूं। हमरा जे मथां कपिड़ो चढ़ियलु मां कोन सुञाणे सघियुसि। ईअं जाफा धंधनि वारा घणा हणा थो, पर अलाए कहिड़ो पा। उन जी सुञाण करण खां पहिरीं मोलू तोखे हिते अचण ई न घुरिजे हा। हुननि जे कढ लॻो वञे हा। ॾिसां त इहो हमरा केरु हो। इहा सुञाणप जल्द करे वठंदो वॾा बाबा, छो था नाराज़ थियो? बाबा साईं, राज़न वारनि जे ॻोठ हिकु वॾो मसइलो थियो आहे। राज़न मां तव्हांखे इहो नथो चवां त तव्हां कोन जो रिश्तो मूंखे ॾियो, पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त मर्दनि जी दुश्मनी में नियाणियुनि जो कहिड़ो ॾियो। पंहिंजो नसीहतूं पाण वटि रख मंसूर खान। मां अॼु तोखे इहो ॿुधायूं थो वञा त सोडल मुंहिंजो कारो आहे, कारो। पर जेकॾहिं मुराद वारा उनखे माफ़ कनि था त भल कनि, पर मां उनखे कॾहिं बि माफ़ कोन कंदुसि, भले चाहे हू कहिड़े बि वर में लिखियल हुजे। चोरीअ सां गॾु उनखे पूरो करे छॾींदुसि। मां त चवंदुसि ककर त हिन दुश्मनी खे अॻिते न वधायो, हिन दुश्मनी खे इते जो इते ख़तमु करे छॾियो, छो त हिक ॿिए जे लाइ तबाही वधायो। असां त तुंहिंजे चवण ते सभु दुश्मनियूं ख़तमु करणु पिया चाहियूं, पर तूं फ़ैसिले जी आड़ में जेको असांजे मथां वार कयो आहे न, उहो तोखे कॾहिं बि बख़्श न कंदासीं। असां पंहिंजी छोकिरी जो निकाह तुंहिंजे चवण ते अली खान सां करायो। इहो पा पलांद मुराद खां त वठंदासीं, पर इहो पलांद तोखां बि असां वठंदासीं। इहो न सम्झ मंसूर खान, असां तो वटि दाह खणी आया आहियूं, पर इहो तोखे ॿुधाए था छॾियूं। हाणे पंहिंजे अंजाम खां हर को होशियार रहे, कंहिंखे बि बख़्श कोन कबो। मंसूर खान, असां पंहिंजे हथियारनि में बारूद भरे छॾियो आहे, तव्हां बि पंहिंजे हथियारनि में बारूद भरे छॾियो। ईअं न चइजो त असांखे ख़बर न रही। हाणे असां तव्हांजे मथां ओछितो हमिलो कंदासीं। उथ त उठ। बाबा, हे मुड़ण वारा न आहिनि, हिते वॾी खूनरेज़ी थींदी। काश काश जेकॾहिं इहो सोढल क़दम न खणे हा त मुराद पंहिंजी भेणुनि जे हवाले करे हा ऐं इहा दुश्मनी अॻिते ई न वधे हा। पर हाणे त दुश्मनी जी बाह भड़की पई आहे, जंहिंखे विसाइण फ़िलहाल त नामुमकिन आहे। ख़बर न आहे बाबा साईं, अलाए उन्हनि मथां कंहिं हमिलो कयो। मुराद वारनि इन्हनि मिठनि खे अगवा कयो आहे। मोलू पहिरियों वञ, पकी जांच करे पोइ हिते अच। मां हींअर ई वञा थो। मनठार, तोखे पक आहे त उन मथां हमिलो करण वारो मुराद हो या पंहिंजा हमरा? ठारे वारा ग़लती में हुया बाबा साईं, बीठा ई कोन त मां हुन खां पुछी कोन सघियुसि। असांजा हमरा बि उन्हनि जे कढ आहिनि, पर मोलू चए थो त हुनखे मुराद वारा ॿधी आया आहिनि। हाणे जे इहो कपिड़े में वेढ़ियल हमरा मिठणी आहे, उहो त यकीन ॻाल्हि त रज़न ऐं मुराद जे तबाहीअ जा ॾींहं अची विया। हाणे इहा जांच करणी पवंदी त
त हमले वक्त रज़न ककर किथे हा जो यो थारो वते तो अकेलो भजंदो। अदालम ॿाहिरि ख़ैर तो हुयो न। हिन वक़्तु मुराद जी उॾाम उकाब वारी आहे। तूं छा थो सम्झी त ख़ैर हूंदो? अदा छा थियो आहे ॻाल्हि त कर न। मुराद वारा न ॼाण त उता कते कंहिंखे ॿधी खणी आया आहिनि। जांच करी हा अदा, किथे हू सोढल खे त ॿधी न आहिनि खणी आया। अदा ही आहिनि सोढल जे पोयां, त पोइ कंहिंखे ॿधी खणी ईंदा? तूं वञी जांच करे अच। मां वियोसि भाॼई, जीअं ख़बर पई त मां उता कते वियोसि। चाचा काॾे थो वञी? मूं ख़बर ॿुधी आहे त तव्हां कंहिंखे ॿधी खणी आया हो। तो बिल्कुलु सही ॿुधो आहे। ॾिसण थो चाहियां त कंहिंखे ॿधी खणी आया हो। चयुमि त केर बि हुजे, उन सां तुंहिंजो को बि वास्तो न आहे। तूं हली घर वे। हल ॾिसी जा तो मूंखे दर ताईं वापसि कयो वियो हो। त पोइ पक सोढल हूंदो। वञ काइम, वञी जांच त करे अच त कंहिंखे ॿधी आया आहिनि। मां बि वञा थो हनीफा, पर हिन वक़्तु मुराद होश में न आहे। मूंखे अंदरि वञण ई कोन ॾींदो। मिठू पुट, उन ॾींहुं त जाम पैसा आंदा हुए ऐं अॼु हिकु रुपयो बि कोन आंदो अथई। बाबा कॾहिं रोज़ी लॻंदी आहे ऐं कॾहिं न आहे लॻंदी। बाबा ॻोठ ॿारहं भी मोटी आया हुआ, गौर ते वियो ई न आहे। हा ईअं ई हूंदो। ठहियो आहे नी ठहियो, न वञा त सिधी ॻाल्हि कयां, को बंदूक मूंखे थोरे आणे आ। शाम जो वरी वञ, फेरो ॾेई आ, न त सुबुह ताईं ये पूरी भाॼी ख़राब थी वेंदी। अहिड़ो बि सदोरो न आहे अम्मा जो शाम जो वरी ॿीहर वञे। बाबा जेकॾहिं अॼु रोज़ी न आहे थी त ख़ैर आहे, सुभाणे ॿीणी थींदी, तव्हां घबरायो न। सुभाणे मां वेंदुसि गौर ते, या पाण वारी साइकिल मूंखे ॾिजां। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। हिकु ॾींहुं तूं वञ त ॿिए ॾींहुं मिठू वञे। बाबा ही कमु ॾुखियो आहे, हिन खां कोन थींदो। अल्लाह मिठू होका त ॾेड़ा, कहिड़ी बाबा फारसी पढ़नी आहे। ॾुखियो आहे। अदा जिनखे असां फायरिंग कंदे ॾिठो उहे मुराजा मराना हुआ। तूं हिन बेवकूफ़ खे छॾ। तूं या सोराना पक सम्झ त इहे वंगारू मुराद जा हुया। मां त तव्हांखे पहिरियां ई आगाह कयो, पर तव्हां मुंहिंजी काई ॻाल्हि ते चित न ॾिनी। अदा मूंखे ख़बर ई न पई। अदा मिठण कंहिं महिल ज़मीन ते निकिरी वियो। सोट हिननि जी का बि लापरवाही न आहे। छा उन्हनि जे करे असां ज़मीन ते वञणु छॾे ॾियूं? हाणे इहो सोचे त इहो कमु कंहिंजो थी सघे थो। शानवाज़ ख़ान मूंखे पहिरियों ई इहो ॿुधायो हुयो त मोहम्मद मुराद ख़ान इहो अली ख़ान वारो ड्रामो कयो आहे। इन जो प्लान तव्हां खां कंदो। सोट मूंखे इहो ड्रामो नथो लॻे। अली ख़ान या त मारियो वियो आहे या अगवा थी वियो आहे। पर जेकॾहिं इहो कमु असां नाहे कयो त छा इहो कमु शानवाज़ ख़ान कयो आहे? सोट इहो कमु मंसूर ख़ान जो अथई, पक सम्झ, पक। छो त मंसूर ख़ान इश्क में अंधो थी चुको आहे। वधीअ सां निकाह करण जे लाइ हर हद औरांगण थो चाहे। मूंखे नथो लॻे त मंसूर ख़ान एतिरो किरी पवंदो। हू किरी चुको आहे सोट। तो हुते कोन ॿुधो त असांखे कहिड़ी सलाह पियो ॾे त तलाक ॾियारियो। जेकॾहिं असां हुनजे चवण में अची इहो कदम खणूं हा त हू असां खां अधीअ जो संग घुरे हा। जेकॾहिं इहो कमु मुराद जो आहे ऐं अदा मिठण खे उन अगवा कयो आहे त पोइ सौट मां उनजे नसल खे तबाह करे छॾींदुसि, उनखे कॾहिं बि न छॾींदुसि। जेकॾहिं तव्हां मिठण जे मथां फायरिंग कई, उनखे मारण जी कोशिश बि कई, त पोइ इहो मुराद खे कीअं हथु अची वियो? छा हुते तव्हां मुराद नज़र आयो? बाबा साईं असां मिठण जी काॾो वियासीं, पोइ जो साम्हूं ठारो अची वियो, असां पोइ त हेॾी वियासीं। छा ठारे तव्हांखे ॾिठो? ठारे असांखे ॾिठो ज़रूरु हुयो, पर उहो असांखे सुञाणे कोन थो। जंहिं वक़्तु असां राज़न ते फायरिंग कई, राज़न बि असांखे ॾिठो हुयो। उन वक़्तु असां मंसूर ख़ान जे ॻोठ जे रुख़ कयोसीं। हाणे उन्हनि खे पक थी वई हूंदी त तव्हां मंसूर ख़ान जा माण्हू आहियो ऐं हिते तव्हां मुराद जी मदद लाइ आया आहियो। इन करे हाणे असांखे हिते हिकिड़ी ॿी गेम खेॾणी आहे। हुकुम कयो बाबा साईं, हाणे असांखे कहिड़ी रांदि शुरू करणी आहे? राज़न इझो हिते मोट पहुतो, इन करे तव्हां फ़िलहालु पासीरा थी वञो ऐं वधीक तव्हांखे छा करिणो आहे
इहो आशिमुख और साबुत हेॾिया माजिद तूं हीअं कर मुराद वारनि जी जो ताक़त वञी जांच लई आहे। अदा कहिड़ी जांच करे अचां? मूं ख़बर ॿुधी आहे त मुराद वारा कंहिंखे ॿधी खणी आया आहिनि। तूं ॾिसी आहे त कंहिंखे खणी आया आहिनि? सम्झां थो त मूंखे पादर खाराइण जो इरादो थी। मुंहिंजे हूंदे तोखे केरु हथु विझंदो? अदा जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ तूं छो नथो वञी? हू मूंसां न आहिनि चवंदा मां उते वेंदुसि त जहिड़ो थी पवंदो। अजाए हुननि जा 2-3 मुड़ुस न लेटायो चवनि तव्हांखे खाराईंदो केरु? हे कमाईंदो आहे? अदा मां अकेलो न वेंदुसि, पोइ तोसां ई नथा ठहनि त मूंसां काथों ठहंदा? पोइ ईअं कर तूं पाण यार ख़ुदनि खे गॾु वठी वञ। उहो पादरनि जो पको आहे, हुनखे कजां अॻियां। जेकॾहिं ॻाल्हि गरी थी वञे न तूं मोटी अची आ, हू पियो पादर खाए। अदा जेसी ताईं अदा तोखे पादर न खाराईंदो न तेसी ताईं कोन मुड़ंदो। मां त मुड़ी वञा, पर इहो रेस जो हुकुम आहे जेको मूंखे हर हाल में करिणो पवंदो। इन जे करे चवां थो तूं जांच करे मोटी आहे, तोखे वरी ख़र्ची ॾियां थो। ॿियो त वरी ख़ैर आहे न। अदा मां वञा थो जांच करण, पर राति मूंखे 10,000 कारोबार ॾिजांइ। ॾींदुसि तोखे 10,000, वञी चटणी कजां। कारोबार न खणवे थींदा 10,000 कारोबार। हिनखे हर हाल में हितां कढणो पवंदो, छो त हींअर ताईं सभिनी खे ख़बर पइजी वई हूंदी। केॾी महिल बि राज़न शाहनवाज़ ख़ान खे चई पुलिस जो छापो हणाए सघे थो। वॾा हिनखे त कढो था, पर कंहिंजे हवाले कंदो? हलण मींहें ऐं सिद्दीक़ खे वठी अचो, हिनखे हुनजे हवाले था कयूं। वञी हिनखे पंहिंजे घर में ॿधंदा ऐं उन्हनि ते कंहिंजो शक बि कोन थींदो। तव्हां मूंखे किथे बि लिकाए न सघंदा। तो पंहिंजो पाण खे परेशान था कयो, पंहिंजे मथां मुसीबत आणियो था। तव्हांजे लाइ सुठो हिन में आहे त मूंखे छॾे ॾियो, छॾियो मूंखे। इहो असांजी भलाई खे छॾ, पंहिंजी भलाई जो सोच। ॿीहर जेकॾहिं तूं असांजे साम्हूं को लफ़्ज़ ॻाल्हायो त अहिड़ो कमु कंदा सही जो हमेशह जे लाइ ॻाल्हाइण विसरी वेंदई। बदल आहियां तॾहिं। ॻाल्हि ॿुध, जॾहिं तूं छुड़ियल हुई उन वक़्तु तो छा कयो? असां तुंहिंजे ॻोठ मां तोखे ॿधी खणी आयासीं ऐं तुंहिंजे मलाइकनि खे बि ख़बर कान पई। हाणे जेकॾहिं माठ में रहंदे न त फ़ाइदे में रहंदे, फ़ाइदे में। ऐं तुंहिंजे लाइ भलो इन में आहे त चुप करे बीह। जे थोरो बि ॻाल्हाईंदे न हर हर पियो पादर खाईंदे। तूं वञ पीरल, वञी उन्हनि खे वठी अच। जी अदा। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।